नेटवर्क। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़बरूं। माइक्रोसॉफ्ट ऐलान कयो आहे त उन जो नओं ऑपरेटिंग सिस्टम विंडोज़ 11 सार्फिन लाइ 5 अक्टूबर 2021 खां दस्तियाब हूंदो, जंहिंखे कुझु सार्फिन ताईं पहुचायो वेंदो। गैर मुल्की मीडिया रिपोर्ट्स मूजिबि माइक्रोसॉफ्ट कंपनी पंहिंजे नए विंडोज़ 11 हलंदड़ साल अक्टूबर में मुतारिफ़ कराइण जो ऐलान कयो आहे, जॾहिं त विंडोज़ 11 जल्दी सभिनी सार्फिन खे न मिली सघंदी। माइक्रोसॉफ्ट कंपनी तस्दीक कंदे चयो आहे त फ़िलहाल विंडो मख़सूस सार्फिन खे पहुचाइण जी मनसूबाबंदी करे रही आहे ऐं सभ खां पहिरीं हिन खे जदीद सिस्टम ते अपडेट जी फ़रहामी कई वेंदी। तालीम खाते जे अमलदारनि जी बेध्यानी सबबि तालके हैदराबाद बैराणी जा स्कूल ज़बू हाल थी विया आहिनि। नारेचाणी शहर में क़ाइम गर्ल्स स्कूल, जिथे आस-पास जे 20 ॻोठनि जूं नियाणियूं पढ़ण अचनि थियूं, स्कूल जी बिल्डिंग ज़बू हुजण करे ॿाहिरां ई तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। स्कूल जी बिल्डिंग जा चापड़ केतिराई दफ़ा ॿारनि मथां किरिया आहिनि, जंहिं सबबु हू ज़ख़्मी थी पयूं आहिनि। स्कूल में पीअण जे पाणी समेत वॉशरूम्स जी बि सहूलियत न आहे। नारेचाणे जे रहवासी तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि वास्तेदार अमलदारनि खे स्कूल जी बिल्डिंग जो मरमती कमु करण जी अपील कई आहे। कराची जे वापारी एक्शन कमीशन सिंध हुकूमत तरफ़ां कराची ऐं हैदराबाद जे वापारी मर्कज़नि में लॉकडाउन खे गैर मुंसिफ़ाणो क़दम करार ॾेई छॾियो। उन क़दम ख़िलाफ़ MA जिन्ना रोड ते बुख हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। आल कराची वापारी एक्शन कमेटी जे कन्वेनर मोहम्मद रिज़वान ॿुधायो त हुकूमत जी पंहिंजे अंगनि अखरनि मूजिबि कराची में 44% खां वधीक शहरी कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन कराई आहे, पर हुन जे बावजूदि कराची में कारोबारी शोबनि खे लॉकडाउन में जकड़ियो वियो आहे, जंहिं मां महसूस थिए थो त कराची में सिंध हुकूमत तरफ़ां लॉकडाउन जे हवाले सां पुठितो मयार रखियो पियो वञे। हुननि वधीक चयो त ॿियनि शहरनि जीअं कराची जे वापारियुनि लाइ हफ़्ते में 1 ॾींहं जी मोकल जो ऐलान करे होटलुनि में इनडोर डाइनिंग जी इजाज़त ॾिनी वञे ऐं उन सां गॾु ई शादी हालनि खे बि कम जी इजाज़त ॾिनी वञे। कराची में 2 पहरनि जो तेज़ हवाउनि सां बरसात जो इम्कान आहे। सरदार सरफराज़ मूजिबि कराची में अॼु गर्मी रहंदी, पर 2 पहरनि जो तेज़ हवाउनि सां बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि 4 सितंबर खां मौसम मालूम ते अची वेंदी। हुन चयो गुज़िरियल साल जे भेट में हिन भेरे बरसातूं घटि थियूं आहिनि। हिन भेरे अगस्त में 65% बरसातूं घटि पयूं, पर सितंबर जे विच ताईं बरसातुनि जा 2 स्पेल अचण जो बि इम्कान आहे। ॿिए तरफ़ कराची में गुज़िरियल कुझु ॾींहं खां गर्मी जी शिदत में लाॻीतो इज़ाफ़ो थियो आहे। वाज़े रहे त कराची में गुज़िरियल ॾींहुं सभिनी खां वधीक बरसात गुलशन हदीद में 12 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। मौसमियात खाते मूजिबि समूरी सिंध में बरसातुनि जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। नाज़रीन, ही हुयूं वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक